कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची जे अॻूणे SHO पारां टंडो-इलियार में महबूबा सां गॾिजी नौजवान खे क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। SSP टंडो-इलियार फारूक बाजराणी मूजिब नौजवान अली रज़ा पंहिंजे मारूट तस्मील सां शादी करण जी ख़्वाहिशमंद हो, पर नारी साणस शादी लाइ राज़ी न हुई। SSP मूजिब नारी तस्मील आराई अॻूणे SHO असद नबी खे पसंद कंदी हुई। अॻूणो SHO असद नबी महबूबा सां गॾिजी नौजवान खे रस्ते तां हटाइण लाइ प्लान जोड़ियो ऐं ॿिन्ही 14 अप्रैल ते नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। SSP मूजिब पहिरीं नौजवान खे कार जो टक्कर हणी ज़ख़्मी कयो, पोइ कार में खेसि क़त्ल करण बाद लाश नसरपुर ताजपुर लिंक रोड भरिसां बाग में फिटो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।